नासीन नव मई जे वाक़िअनि बाद पीटीआई खे ॿियों वॾो धचको लॻो आहे। शीरी मज़ारी खां पोइ अहम अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी इमरान ख़ान खां रस्ता धार करे छॾिया आहिनि। फवाद चौधरी पीटीआई जी रुकनियत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। फवाद चौधरी पारां आर्ज़ी तौर सियासत छॾण जो बि ऐलान कयो वियो आहे। फवाद चौधरी जो चवणु आहे त आऊं इमरान ख़ान सां पंहिंजा रस्ता धार कयां पियो। उनजो चवणु आहे त 9 मई वारे वाक़िए जे हवाले सां उनजो चवणु हो त मां पहिरियां बि स्टेटमेंट ॾेई चुको आहियां। उनजो चवणु आहे त मां फ़िलहाल 9 मई जे तौर ते सियासत खां ब्रेक वठां पियो। अव्हां खे आगाह कयो पिया पीटीआई अख़बार फवाद चौधरी सियासत पार्टी छॾण जो 9 मई जे वाक़िअनि बाद पीटीआई खे ॿियों धचको। शीरी मज़ारी खां पोइ वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो इहो चवणु आहे। 9 मई जे वाक़िअनि बाद पीटीआई खे ॿियों वॾो धचको लॻो आहे। अहम तरीन अॻवान शीरी मज़ारी खां पोइ फवाद चौधरी बि इमरान ख़ान खां रस्ता धार करे छॾिया आहिनि। फवाद चौधरी पीटीआई जी रुकनियत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। फवाद चौधरी ट्वीट कयो आहे। फवाद चौधरी पारां आर्ज़ी तौर सियासत छॾण जो बि ऐलान कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था ज़ुल्फ़कार गुरमानी खां। ज़ुल्फ़कार, शीरी मज़ारी खां पोइ ही ॿियो वॾो धचको आहे पीटीआई जे लाइ। अहम तरीन अॻवान अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी पार्टी छॾे ॾिनी आहे। जी, चौधरी फवाद हींअर पंहिंजे ट्वीट ज़रिए पार्टी छॾण जो ऐलान कयो आहे। इमरान ख़ान खां राहूं अलॻि करण जो ऐलान कयो आहे। चौधरी फवाद चयो आहे त मां सियासत खां कुझु वक़्त जे लाइ ब्रेक वठां थो, यानी कंहिं बि ॿी पार्टी में न वञण जो बि इन में इशारो ॾिनो आहे। तूं फ़िलहाल सियासत खां ब्रेक वठी रहियो आहे। चौधरी फवाद पीटीआई छॾण जो बि ऐलान कयो आहे। हींअर तक़रीबन 6 मिंट अॻु चौधरी फवाद पंहिंजे ट्विटर ज़रिए इहो ऐलान कयो आहे त पीटीआई छॾण जो ऐलान कयां थो, इमरान ख़ान खां राहूं अलॻि कयां थो ऐं उन खां अलावा कुझु वक़्तु सियासत खां ब्रेक वठां थो। चौधरी फवाद जेको कुझु ॾींहं अॻु गिरफ़्तार थियो हुयो ऐं उन खां पोइ इस्लामाबाद हाई कोर्ट में ज़मानत मिलण खां पोइ ॿीहर गिरफ़्तारी खां बचण जे हवाले सां उन जूं जेके वीडियोज़ वायरल थियूं हुयूं त हू इस्लामाबाद हाई कोर्ट अंदरि भॼंदे हुन पंहिंजो पाण खे ॿीहर गिरफ़्तारी खां बचाइण जी कोशिशि कई हुई। कुझु ॾींहंनि ताईं ख़ामोश हो। उन ॾींहं खां पोइ हू ख़ामोश नज़र आयो ऐं सियासी जेके पीटीआई जा अॻवान आहिनि उन्हनि सां बि उन जूं मुलाक़ातुनि जूं ख़बरूं अची रहियूं। ज़रियनि मुताबिक़ मुलाक़ातुनि जा जेके मामला आहिनि उहे नज़र अची रहिया हुआ। ज़रिया ॿुधाए रहिया हुआ त चौधरी फवाद मुलाक़ात करे रहियो आहे उन्हनि सां। ऐं हींअर चौधरी फवाद पार्टी छॾण जो ऐलान कयो आहे। इन खां अॻु चौधरी फवाद जॾहिं गिरफ़्तार थियो हुयो त संदसि घर वारी हिबा चौधरी साहिबा जेका आहे उन ट्वीट ज़रिए इमरान ख़ान खां उहा शिकायत बि कई हुई त इमरान ख़ान ट्वीट में जेको जिन गिरफ़्तारियुनि जा ज़िक्र कया हुआ उन में चौधरी फवाद जो नालो शामिल न हुयो। अहिड़े क़िस्म जी शिकायत बि हिबा चौधरी साहिबा जे तरफ़ां आई हुई। हींअर चौधरी फवाद पीटीआई छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। सियासत खां अलहदगी जो ऐलान कयो आहे। ब्रेक वठण जो ऐलान कयो आहे ऐं इमरान ख़ान खां राहूं जुदा करण जो ऐलान कयो आहे। अच्छा ज़ुल्फ़कार गुरमानी, हिकु ॿी प्रेस कॉन्फ्रेंस जेका आहे उहा बि एक्सपेक्टेड हुई नेशनल प्रेस क्लब इस्लामाबाद में, उन हवाले सां का अपडेट मिली सघी आहे? जी, असल में जंहिं वॾी प्रेस कॉन्फ्रेंस जो इंतज़ारु आहे उहा असद उमर जी प्रेस कॉन्फ्रेंस आहे। असद उमर जे हवाले सां पीटीआई जे तरफ़ां बि उनजो ऐलान साम्हूं आयो आहे त असद उमर अडियाला जेल मां जीअं ई आज़ादु थींदो त मीडिया सां गुफ़्तगू कंदो ऐं उनजो वक़्तु बि 5 वॻे ॿुधायो वियो। हींअर उहो वक़्तु बि गुज़री वियो आहे जॾहिं त उन हवाले सां इन ॻाल्हि जो इंतज़ारु आहे त असद उमर जेकॾहिं अडियाला जेल मां आज़ादु थिए थो त हू ॿीहर गिरफ़्तार थींदो जीअं राति शामूद कुरैशी गिरफ़्तार थियो, या हू प्रेस कॉन्फ्रेंस करे उन खां पोइ कंहिं क़िस्म जो ऐलान कंदो। अॼु असद उमर जो पीटीआई जे अॻवान जो इस्लामाबाद हाई कोर्ट जे अंदरि केस हुयो ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट असद उमर खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो ऐं उन हवाले सां असद उमर खे बि इहो चयो वियो अदालत जे तरफ़ां, इस्लामाबाद हाई कोर्ट जे तरफ़ां, त हू पंहिंजा 2 ट्वीट जेके आहिनि उहे डिलीट करे ऐं प्रेस कॉन्फ्रेंस करे ऐं उन ते बाबर रहमान जेके उन जा वकील हुआ उन्हनि जो इहो चवणु हो त जेके ट्वीट आहिनि उहे त डिलीट करे सघजनि था पर प्रेस कॉन्फ्रेंस न कई वेंदी। त जेको मामलो असद उमर जी प्रेस कॉन्फ्रेंस जो आहे उन हवाले सां इहो इंतज़ारु आहे त असद उमर जीअं आज़ादु थींदा अडियाला जेल मां त उहे ॿीहर गिरफ़्तार थींदा। शामूद कुरैशी जीअं गिरफ़्तार थियो या हू प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। उन हवाले सां अडियाला जेल मां
जेका ख़बर ईंदी त उहा ख़बर बाद में थींदी, पर हींअर जेका चौधरी फवाद जी जेका अलहदगी आहे पार्टी खां, पार्टी छॾण खां, इमरान ख़ान खां राहूं जुदा करण खां, सियासत खां अलहदगी जे ऐलान जे हवाले सां, उहे ऐलान हुन पाण पंहिंजे ट्विट अकाउंट में कया आहिनि। कुझु ई मिंट अॻु में यानी 7-8 मिंट अॻु में हुन सियासत छॾण जो ऐलान कयो आहे। चौधरी फवाद जेकी इमरान ख़ान जे वक़्त में हू वज़ीर इत्तलात रहा, मुख़्तलिफ़ वज़ारतुनि ते रहा, नव मई जे वाक़िअनि बाद पीटीआई खे ॿियो धचो। शीरी मुज़ारी खां पोइ फवाद चौधरी बि इमरान ख़ान खां रस्ता धार करे छॾिया। फवाद चौधरी पीटीआई जी रुकनियत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। फवाद चौधरी पारां आरज़ी तौर सियासत छॾण जो ऐलान। मौसर आवाज़ जंहिंखे चइजे, तकड़ो आवाज़ जंहिंखे चइजे, उहे चौधरी फवाद हुआ। चौधरी फवाद गिरफ़्तार थियण खां पोइ, ज़मानत वठण खां पोइ हींअर पार्टी छॾण जो ऐलान कयो आहे। 9 मई जे वाक़िअनि बाद पीटीआई खे ॿियो धचो। शीरी मुज़ारी खां पोइ फवाद चौधरी बि इमरान ख़ान खां रस्ता धार करे छॾिया। असद उमर जे हवाले फवाद चौधरी पीटीआई जी रुकनियत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। फवाद चौधरी पारां आरज़ी तौर सियासत छॾण जो ऐलान। न कंदासीं गैर रस्मी तौर ते जज सां जेका ॻाल्हि ॿोल थी, उन खां पोइ छा एक्सपेक्टेड आहे शाह महमूद कुरैशी जो भी प्रेस कॉन्फ्रेंस करणी आहे, इन तरह सां पार्टी खां अलॻि थियणी आहे असद उमर जो भी? 9 मई जे वाक़िअनि बाद पीटीआई खे ॿियो धचो। शीरी मुज़ारी खां पोइ फवाद चौधरी बि इमरान ख़ान खां रस्ता धार करे छॾिया। फवाद चौधरी पीटीआई जी रुकनियत तां 9 मई जे वाक़िअनि बाद पीटीआई खे ॿियो धचो। आरज़ी तौर शीरी मुज़ारी खां पोइ फवाद चौधरी बि इमरान ख़ान खां रस्ता धार करे छॾिया। फवाद चौधरी जो ऐलान केरु करे रहियो आहे, यानी पार्टी इन जो ऐलान पाण पई करे या शाह महमूद कुरैशी जे तरफ़ां इहो ऐलान थी रहियो आहे? पर शाह महमूद कुरैशी जॾहिं आज़ाद थिया त आज़ाद थियण खां पोइ जॾहिं गिरफ़्तार थी रहिया हुआ त गिरफ़्तार थियण वक़्तु जेको मीडिया उन खां सवाल कयो त शाह महमूद कुरैशी इहो चयो त हू पार्टी न पिया छॾनि, इमरान ख़ान सां बीठा आहिनि। यानी गुज़िरियल राति गिरफ़्तार थियण वक़्तु, यानी ॿीहर गिरफ़्तार थियण वक़्तु शाह महमूद कुरैशी चयो त हू पार्टी न पिया छॾनि ऐं इमरान ख़ान सां हू बीठा आहिनि। उन खां पोइ हू गिरफ़्तार थी विया ऐं अॼु शाह महमूद कुरैशी जे गिरफ़्तारी जे हवाले सां रावलपिंडी जे कमिश्नर जो इहो नोटिफिकेशन साम्हूं आयो त उन बुनियाद ते शाह महमूद कुरैशी यानी रावलपिंडी जेका इंतज़ामिया आहे उन शाह महमूद कुरैशी खे गिरफ़्तार करण जो नोटिफिकेशन जारी कयो। त हींअर जेका असद उमर जी गिरफ़्तारी आहे उनखे तव्हां साम्हूं रखो। शीरी मज़ारी जी जेका गिरफ़्तारी आहे त शीरी मज़ारी 5 भेरा गिरफ़्तार थियण खां पोइ हुन पार्टी छॾण जो ऐलान कयो। तंहिं करे जेका सूरत हाल नज़र अचे थी उहा इन क़िस्म जी सूरत हाल नज़र अचे थी त कुझु जेके अॻुवान आहिनि, जीअं हाणे शीरी मज़ारी जो नालो खणी सघूं था, चौधरी फवाद जो नालो खणी सघूं था, त उन्हनि गिरफ़्तारी खां पोइ पार्टी छॾण जो ऐलान कयो। उन्हनि पंहिंजा जवाब ॼाणाया। घरू जेके मामला आहिनि उन्हनि में जेका सूरत हाल ॼाणाई आहे, उन खां पोइ चौधरी फवाद हींअर ताईं के बुनियादी सबब न ॼाणाया आहिनि, पर उन अलहदगी जो ऐलान कयो आहे। तीअं इहो ॾिसणो पवंदो त हाणे असद उमर ऐं शाह महमूद कुरैशी जो जेको फ़ैसिलो आहे उहो कीअं नज़र अचे थो। पर बहरहाल इहा सूरत हाल साम्हूं अचे पई त जेकॾहिं उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस में अलहदगी जो ऐलान न कयो त पोइ उन हवाले सां ख़बर साम्हूं ईंदी त चौधरी जेके असद उमर ऐं जेके शाह महमूद कुरैशी आहिनि उहे आज़ाद थियनि था या आज़ाद नथा थियनि। इन हवाले सां छो जो अॼु जॾहिं असद उमर जो केस हली रहियो त उन वक़्तु बि जज साहब इहे रिमार्क्स ॾिना त तव्हांखे प्रेस कॉन्फ्रेंस करणी पवंदी, न त तव्हांखे ॿी सूरत में यानी कि उहो जवाबु ॼाणाए पियो वियो त जीअं शाह महमूद कुरैशी राति गिरफ़्तार थियो थी, अदालत में रिमार्क्स जी सूरत में बि आयो ऐं उन मौक़े ते बाबर रहमान इहो चयो त जेके डिलीट करण जो मामिलो आहे ट्वीट्स, उन हवाले सां त असां अॻु में ई मीडिया ते ब्लैक लॻा पिया आहियूं, नज़र नथा अचूं, पर प्रेस कॉन्फ्रेंस बहरहाल न कंदासीं। यानी उन हिकिड़ो इशारो ॾिनो त जेके ट्वीट कया आहिनि उहे ट्वीट डिलीट कंदासीं ऐं उन खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस न कंदासीं। त इन क़िस्म जी ठीक आहे, वॾी महिरबानी ज़ुल्फ़िकार गुरामानी अपडेट करण जे लाइ। नाज़रीन तव्हांखे ॿुधायूं त पीटीआई अॻवान फवाद चौधरी इमरान ख़ान खां रस्ता धार करे छॾिया।